सिंधी अदबी संघर्ष शाख सांगड़ जी इलेक्शन चूंड थी, जंहिंमें हबीब लिगारी सेक्रेटरी चूंडिजी वियो। सिंधी अदबी संघर्ष शाख सांगड़ जी सालियानी चूंड ज़िले राब्ते सेक्रेटरी अब्दुल्ला चांडियो चूंड कमेटी जे चेयरमैन जी सरबराही में थी गुज़री, जंहिंमें मुतफ़क़ा राय सां उहिदेदार चूंडिया विया। चूंड कमेटी जे मेंबर मीर हसन मरी ऐं गुलाम हैदर ख़ासकेली हुआ। सेक्रेटरी हबीब लिगारी, ज्वाइंट सेक्रेटरी उस्ताद निज़ामाणी, ख़ज़ानची आजिज़ मंगी, ऑडिटर वली मोहम्मद ख़ासकेली, काउंसलर मिठू सांगड़ाई ऐं कारोबारी कमेटी मेंबर अज़ीम रूंझो, सालेह संजराणी, अमर लिगारी ऐं सारंग निज़ामाणी चूंडिया विया। चूंड खां अॻु आजिज़ मंगी जी सदारत हेठि इजलास में अॻूणे सेक्रेटरी अमर लिगारी साल 2024 जी कारकर्दगी रिपोर्ट पेश कई। चूंड बाद थियल इजलास में सिंधी अदबी संघ जे मरकज़ी तर्जुमान मीर हसन मरी, ज़िला राब्ते सेक्रेटरी अब्दुल्ला चांडियो, गुलाम हैदर ख़ासकेली, अमर लिगारी, सारंग निज़ामाणी, वली मोहम्मद ख़ासकेली, उस्ताद निज़ामाणी, कासिम आदिल, अज़ीम रूंझे, हबीब लिगारी ऐं ॿियनि चयो त सिंधी अदबी संघर्ष शाख जी शानदार कारकर्दगी इहा आहे। मादीअ में बि संघर्ष शाख बहितरीन प्रोग्राम कराया आहिनि। अॻिते बि अदब जे वाधारे लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदी रहंदी। सिंधी अदबी सांगड़ जी सालियानी चूंड 2025 जी सालियानी चूंड ज़िले राब्ता सेक्रेटरी अब्दुल्ला चांडियो जी सरबराही में थी गुज़री, जंहिंजा चूंड कमेटी मेंबर मोहतरम मीर हसन मरी ऐं मोहतरम गुलाम हैदर ख़ासकेली रहिया। हिकु शाख जी हिकु मुतफ़िक़ा राय सां 2025 जा बागी जगह चूंडी हुई। उन में सेक्रेटरी जे लाइ मोहतरम हबीब लगारी साहब ऐं जॉइंट सेक्रेटरी जे लाइ उस्ताद निज़ामाणी साहब, खजानची जे लाइ आजिज़ मंगी साहब, ऑडिटर जे लाइ वली मोहम्मद ख़ासकेली साहब, काउंसलर जे लाइ मिठू सांगड़ाई साहब ऐं जेके कारोबारी कमेटी जा मेंबर थिया आहिनि उहे आहिनि मोहतरम अज़ीम रूंझो साहब, मोहम्मद सालेह संजराणी साहब, अमर लगारी साहब ऐं सारंग निज़ामाणी साहब। सभिनी चूंडियल बाडीअ खे असांजी तरफ़ां मुबारकूं वाधायूं। हाँ दोस्तों, मेहरबानी आऊं थोराईंदो आहियां सांगड़ जे समूरनि मेंबरनि जो, असांजे साथियुनि जो जेके एतमाद करे मूंखे मौक़ो ॾेई रहिया आहिनि त आऊं अॼु सेक्रेटरी जी हैसियत सां मुंहिंजी कोशिशि हूंदी त सुठा प्रोग्राम कराइजनि। उहे प्रोग्राम छो त हींअर ऐलान इन करे बि नथो कयां जो कारोबारी कमेटी जो इजलास थींदो ऐं उन में असीं तय कंदासीं त असांखे छा करिणो आहे, छा नाहे करिणो। गॾियल जेको आहे सलाह मशवरे सां समूरा प्रोग्राम कंदासीं। ऐं ॿी ॻाल्हि इहा त मुमकिन आहे हिकिड़े मेंबर जी हैसियत सां मुंहिंजो पहिरियों भेरो आहे सेक्रेटरी तौरु के कचायूं विछियूं हूंदियूं, पर हाणे जेको आहे कोशिशि कंदासीं त छा आहे ऐं जिते बि प्रोग्रामनि में शिरकत कंदुसि उहो अॻे त हबीब लिगारी हिकिड़े शाइर जी हैसियत सां, पर हाणे जॾहिं बि जिते बि हूंदुसि लाज़मी सांगड़ शाख जी नुमाइंदगी कंदुसि ऐं उहा जेका बि कारकर्दगी हूंदी, जेके शयूं हूंदियूं उहे संगत शाख सांगड़ जे हिसे में ॻणिबियूं, छो त ज़िम्मेवारी आहे। ऐं कोशिशि कंदासूं त असां सांगड़ जा जेके दोस्त आहिनि, ख़ासि करे असां वटि हिकिड़ो ईअं थींदो आहे त जेके दोस्त संघ जे दोस्तनि जा किताब छपजंदा आहिनि उनजी महूरत बि न थींदी आहे, त कोशिशि कंदासूं उन्हनि खे बि स्पेस ॾिजे, नौजवाननि खे बि आणिजे ऐं वधि में वधि सरगर्मियूं पंहिंजे हाल आहेर जेके करे सघियासीं। ऐं मूंखे इहा ई उमेदु हूंदी त असांजा जेके दोस्त आहिनि, जेके मेंबर बि आहिनि, मूंसां गॾु गॾु उहिदेदार बि आहिनि, उहे मूंसां ताउन कंदा, छो त अकेले माण्हू जे वस जी का ॻाल्हि न हूंदी आहे। गॾियल तौरु असीं सरगर्मियूं कंदासूं ऐं बहितर खां बहितर कंदासीं। महिरबानी। असांजे कखन पन नज़र नहीं में दुश्मन लिकी लिकी विया बकोड़े वेरी रखी विया कोसी कखन ते केरी दुखी दुखी सा भरी पई आहे ज़ुबान रब सां भरी पई आहे। सभ खां पहिरीं ऐं सांगड़ शाख जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं तमामु ख़ूबसूरत नमूने गॾिजाइण जो बंदोबस्तु कयो ऐं तमामु ख़ूबसूरत नमूने सां जेका हीअ चूंड थी गुज़री। मुंहिंजो तजुर्बो नौकरी जे दौरान मिसाल काफ़ी रहियो आहे त सिंध जो काफ़ी हिसो मूं घुमियो आहे। 20 साल ॿाहिरि जी ड्यूटी रही आहे मुख़्तलिफ़। पोइ जेको जीअं हिकिड़ो पखी पंहिंजो अखेरो ॻोल्हींदो आहे त मूं पंहिंजे जिथे बि रहियो आहियां उते अदबी संगत जा दोस्त घुमिया आहिनि, ॾिठा आहिनि। बाबा जेकॾहिं पोस्टिंग मुंहिंजी सखर थी हूंदी, शिकारपुर थी हूंदी, घोटकी थी हूंदी, कोई बाबा सिंधी अदबी संघ जा किथे दोस्त आहिनि उते उन्हनि मिलिया हूं, उन्हनि जी गॾिजाणियुनि में शरीक थिया हूं। इहो तजुर्बो हासिल थियो त जिथे जेका शाख मुंझियल आहे, या वरी मिसाल ही तजुर्बो जेको ॿियो दफ़ो चूंड करणु ज़िले राब्ता सेक्रेटरी हैसियत सां चूंड दौरान इहो ई तजुर्बो हासिल थियो त जेका शाख पोइते आहे, जंहिं शाख में गॾिजाणी नथियूं थियनि या जा शाख पंहिंजी कारकर्दगी शाइरनि, अदीबनि, कहाणीकारनि हूंदे पंहिंजी कारकर्दगी नथी ॾेखारे, उनजा ॿ सबब।
या तो उते लगातार कब्ज़ाखोरी लगी पई आहे, हिकु शख़्स जा माण्हू उन अंदरि दायरे में शाख 20 सालनि खां वठी पई फिरे, बाबा ॿियो माण्हू क़ाबिल हूंदे माण्हू नथो अचे उन जे करे, या वरी शाख जेका आहे धड़ाबंदी जो शिकार थिए थी, उते बि उहा शाख पंहिंजी मोल हालत में आहे, भले अदीब हुजनि, कहाणीकार हुजनि, दानश्वर वेठा आहिनि, पर उहा शाख बिल्कुलु मोल आहे। इहे ई शयूं ईअं सम्झो त उन वजूद खे खाइनि थियूं। जंहिं शाख में इहे शयूं न आहिनि, इलाही शाखूं आहिनि, ऐं मुंहिंजो वञणु ख़ासि तौर ते लाड़काणे जे हिसाब सां वेंदो। लाड़काणे शाख तमामु बहितरीन कारकर्दगी जे लिहाज़ सां थिए थी। पाण चऊं था ज़िले सांगड़ जी शाखूं जेके ॿ आहिनि उहे तमामु, मां बार बार नॉमिनेट कंदुसि त हिकिड़ी सिंधी अदबी संगत झोल ऐं ॿी सिंधी अदबी सांगड़ तमामु सुठियूं शाखूं आहिनि, जिते हिकु जमूरियत जे अंदाज़ सां प्रोसेस हलंदो आहे ऐं बहितरीन नमूने उन्हनि जे दोस्तनि जो रवैयो आहे, तमामु ख़ूबसूरत आहे, माहौल बहितरीन आहे ऐं कारकर्दगी बि पेश करे थी। सिंधी अदबी संगत सांगड़ बि तमामु बहितरीन। बाक़ी ये रवैया जेके आमतौर ते आरजी थींदा आहिनि, जेके माण्हू करे थो, कंहिं इंसान खां ग़लतियूं थियनि थियूं, मेंबरनि खां थियनि थियूं, उहिदेदारनि खां थियनि थियूं, पर अहम शइ आहे शाख जी कारकर्दगी। नओं चूंडियल उहिदेदार आहे हबीब लगारी, सवेर मीर संदो, हीउ नौजवान न आहे, उमिरि जे लिहाज़ सां काफ़ी आहे, तजुर्बो अथसि। हाणे सिंधी अदबी संगत जो जीअं सालार थियो आहे, उन सभिनी दोस्तनि खे उन सां भले उस्ताद हुजनि, उन्हनि जा सीनियर हुजनि, उनखे कोऑपरेटिव रखंदा ऐं उन सां माहौल रवैयो मुनासिबु हलंदो त हीअ पंहिंजी कारकर्दगी करे ॾेखारींदो। सो असांजी वरी बि उहा ई साॻी वेनिती त कोशिशि कजे कंहिं बि दोस्त खे कंहिं धड़ाबंदी जो शिकार न थिए, ऐं मां सम्झां थो हरू भरू का धड़ाबंदी हिते कोन्हे कर, पर पोइ बि हुनजी कोऑपरेटिव माहौल थींदो त इंशाल्लाह सिंधी अदबी संगत शाख सांगड़ पंहिंजी कारकर्दगी ॾेखारींदी। सो चूंडियल सभिनी उहिदेदारनि या कारोबारी कमेटी मेंबरनि खे वरी बि मुबारकबाद ॾियूं था। मेंबर उन्हनि खे अहमियत ॾियणु ख़तमु करे छॾी। अॻु में कुझु वक़्तु ईअं थियो जो असां हिते जे कहाणीकारनि खे जेको आहे उन्हनि ते प्रोग्राम कराया, हिते जे शाइरनि ते प्रोग्राम कराया, हिते जे नौजवाननि ताईं बि असां उन्हनि खे रसाई करण जी कोशिशि कई, त काफ़ी जेको आहे सो सरगर्म शयूं रहियूं ऐं रखी आहे। ऐं उनखां अलावा जेका आहे फोटोग्राफी जंहिं मूंखे माना अवेलेबल थी सघी आहे तक़रीबन जेका आहे रखी आहे, प्रोग्रामनि जी फोटोग्राफी कई में अची वई आहे। त बहरहाल जेको रिकॉर्ड आहे हिन साल जो उहो मूं जेको आहे। इजलास में AR आज़ाद, नूर ख़ान आदिल पंवर, राजन मंगरियो, सालेह संजराणी, पुनल सरीवाल, ज़ाहिद निज़ामाणी, अब्दुल्ला निज़ामाणी ऐं सूफ़ी भगवान दास शरीक हुआ।